दोस्तों की आयो उम्मीद तो बिल्कुल ठीक ठाक होंदो। जी हाँ दोस्तों, अज असो अचण थियो अधी रेखा वट। रेखा जी जेका असां कुछ डी हैदराबाद में एडमिट हुई, तबियत सेट न हुई। असां हैदराबाद भी पुछण वियासीं, पर जेका असां डॉक्टर डिस्चार्ज करे छॾियो। तबियत हाँ बिल्कुल बेहतर है, हाँ बिल्कुल सेहतिया भी है। अज कचेरी कंदासीं रेखा का। रेखा जेका असां इंतहाई बेहतरीन हिकिड़ो पंहिंजे माइटनि जो नालो रोशन कयो आहे टिकटॉक जी दुनिया में। शॉप्स जी दुनिया में हिकिड़ो वॾो नालो आहे टिकटॉक में। त रेखा जेका तमामु बेहतरीन ऐं बाख़लाक वीडियोज़ ठाहींदी रहंदी आहे तक़रीबन। त अॼु रेखा सां गॾु आहियूं। अॼु रेखा ॾियो ख़बर, तव्हांखे बीमारी दौरान वॾी तकलीफ़ हुई, मूं ॾिठो त तव्हां जेको बेड ते हो, त उन दौरान तव्हांखे भला को किथां मतिलबु सरकारी तरह का मदद वग़ैरह थी? अच्छा, उहो तव्हां पंहिंजे जेब ख़र्च ते इलाज करायो तव्हां? असां पंहिंजे ख़र्च कयो। अच्छा पंहिंजे अच्छा, केतिरा ॾींहं एडमिट हो तव्हां अस्पताल में? तक़रीबन 4 ॾींहं। अच्छा, उन दौरान तव्हांखे वॾी तकलीफ़ हुई, त उते जेका तव्हांजे हॾ ॾोखियुनि जी बि तव्हांखे ख़बर पइजी वई। तव्हां खां जेके मतिलबु शॉप्स जी दुनिया में तव्हांखे चाहिनि था, तव्हांखे ॾिसनि था, त उहे दोस्त बि काफ़ी सारा आया हूंदा। त उन्हनि में सैर फ़हरिस्त काफ़ी माण्हू आया हूंदा, उन्हनि भला माली मदद कई तव्हांजी? दोस्त आया ही कोन, टिकटॉक ठाहिण घर ईंदा आहिनि, बाक़ी बीमार ॾिसण कोन आया। अच्छा, इहो तोखे बि ॾुख आहे माना? इहो मूंखे बि ॾुख आहे। टिकटॉक ठाहिण आया, बाक़ी अस्पताल में ॾिसण कोन, घर बि कोन ॾिसण आया। बाक़ी टिकटॉक ठाहिण वीडियो ठाहिण त जल्दी दौड़ंदा अचनि था, वीडियो ठाह असांखां गॾु। अच्छा, त दोस्तों हाणे अचनि मूं वटि भले, हाणे आप ॾिसां थी कीअं था अचनि। अच्छा, मतिलबु हाणे तोखे हुननि ते बिल्कुलु कावड़ आहे? हाणे कावड़ चवंदी लाज़मी आहे, ॾिसण कोन आया न। हा बिल्कुलु। टिकटॉक ठाहे वञनि था, उहे बि ॾिसण कोन आया। दोस्तों ही हिकिड़ी मिसकिन ग़रीब औरत आहे ऐं ग़रीब छोकिरी आहे। त चए थी जेका मूंखे ॾुख हिन ॻाल्हि जो, मूंखे पैसनि जी बुख कोन्हे, न मां कंहिं शइ जी बुखी आहियां, पर मां सिर्फ़ु इज़त जी बुखी आहियां। जेके वीडियो अची ठाहींदा खाइण में छो कोन था खाइनि, जोगी बि संदो पेट पाले वेठा आहिनि। आऊं ग़रीब आहियां त ख़ैर, बाक़ी ॾिसण त माण्हू अचनि न। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु बिल्कुलु। वीडियो ठाहिण लाइ जल्दी दौड़ंदा अचनि था, बाक़ी ॾिसण न अचे, उनखे भरो अची वियो। अच्छा, हिकिड़ो तव्हांजो वीडियो वायरल थियो खमू मारवाड़ी सां गॾु। त उहो खमू मारवाड़ी जे हवाले सां, खमू मारवाड़ी भला तव्हां ठाहियो? मुंहिंजी मयार उहो बि मूंखे ॾिसण कोन आयो। उहो मूंखां गॾु वीडियो ठाहियो, बाक़ी ॾिसण मूंखे कोन आयो। दोस्तों हाणे तव्हां ॾिसो त हिते जेके आहिनि शिकायतुनि जा अंबार आहिनि। इहो हिते आयो, हाणे मुंहिंजो भाउ थियल आहे, पर तॾहिं बि कोन आयो। अच्छा दोस्तों, ही जेका असां हिकिड़े शिकायतुनि जी अंबार खणी बीठी आहे हिते, ऐं सच पुछो त ॾुख बि पंहिंजनि ते थींदो आहे। त अॼु रेखा जो ॾुख ॾिसी सच पुछो मुंहिंजी दिलि रोई ॾिनो आहे, छो त रेखा हिकिड़ी बहितरीन ऐं इख़लाक़ी छोकिरी आहे। अॼु असां हिन जे आशाने ते मौजूदु आहियूं। उस्ताद गोवर्धन पीठाणी साहिब जी महिरबानी सां असां हिते पहुतासीं ऐं हितां गुज़र थियो। त असां सोचियो त अॼु जेका असां 2 मिंट अधी जी चांहि पीजे, 2 मिंट कचेरी बि कजे। त अधी जी जेका असां ॻाल्हियूं तिखियूं मिठियूं बि तव्हां ॿुधो पिया। अच्छा अधी, भला ॾियो ख़बर, भला टिकटॉक जी दुनिया में हिन वक़्तु तव्हांजा घणा फॉलोवर थी वेंदा? तक़रीबन लखनि में हूंदा अंदाज़? अच्छा, उनखां अलावा भला गवर्नमेंट तव्हांखे को तावन करे थी? अच्छा दोस्तों, ही ॾिसो केतिरी हिकिड़े असांजे सुहारी सिंध में बेहसियात असांजे इन्हनि जेके सिंध जा नाले वारा जेके टिकटॉक स्टार आहिनि, या उनखां अलावा फ़नकार आहिनि, अदीब आहिनि, या उनखां अलावा काफ़ी असांजा शाइर दोस्त आहिनि, जीअं असांजो गोवर्धन पीठाणी आहे। हिन वक़्तु रामू सिपाही बि बीमार हो, त हुनजी केरु सार नथो लहे। त असां चूंडियल नुमाइंदनि खे, या उनखां अलावा असांजे जेके शॉप्स जी दुनिया जा जेके दोस्त आहिनि, उन्हनि खे असां नंढड़ी गुज़ारिश कंदासीं त ख़ुदारा इन्हनि स्टारनि जो क़दुरु कयो, छो त ही असांजे सिंध जो सरमायो आहे। क़दुरु कयो इन्हनि माण्हुनि जो, छो त जेकॾहिं तव्हां हिननि खे ख़ुशि ॾिसणु चाहियो था, ही पंहिंजे दिलि में हज़ारे ग़म हूंदा आहिनि, पर ही जेका आहे सा संदो ग़म लिकाए ऐं तव्हांखे ख़ुशि कंदा आहिनि। सो महिरबानी कयो, क़दुरु वारा कमु थिया खुटा ख़रीदार, हीरे ऐं जवाहर जी के सालिक लहनसार, जेके लोह कुटनि लोहार, तिन खे कहिड़ो क़दुरु सोन जो। ऐं तव्हांजो ख़ादिम दोस्त वफ़ा सुमरो लावती अॻे कंहिं वीडियो ताईं मुर्की मोकिलायां थो। जेड़ा पेर तेरा ख़ैर ख़ैर, हूंदी हयाती पया थींदा मेड़ा, हूंदी हयाती पया थींदा मेड़ा, चङो पार बेड़ा सिकुंजे सगंजा छिके जल जी छेड़ा, चङो पार बेड़ा। या खणी ईअं चइजे, जॾहिं मींहं वसंदा ऐं वसंदा वीराना, कंदे यादि आजिज़ उजण खे ज़माना, असीं प्रीत पंहिंजी पुॼाए वञूं था, असीं पंहिंजो वारो वॼाए वञूं था। महिरबानी।